अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां जो मेज़बान जहांगीर सहिड़ो प्रोग्राम सिंधी इशू सां गॾु। नाज़रीन, हैदराबाद जे मुख़्तलिफ़ मौज़ुनि ते हर हफ़्ते असां सां ॻाल्हि ॿोल थींदी रहे थी त ख़ासि तौर ते हिन वक़्तु जेको इशू हले पियो सॼे दुनिया में, असांजे मुल्क में, त उहो आहे कोरोना वायरस जे रोकथाम जे लाइ जेको आहे सो हुकूमतुनि तरफ़ां लॉकडाउन लॻायो वियो आहे। इन लॉकडाउन जा इंसानी ज़िंदगियुनि ते केतिरा असर पिया आहिनि, कारोबारनि ते केतिरा असर पिया आहिनि, कारोबार केतिरा मुतासिर थिया आहिनि, जेको पोहरियत तबिको आहे उहो केतिरो मुतासिर थियो आहे। असीं हर हफ़्ते हिकु नए मौज़ू सां अव्हां सां ॻाल्हि ॿोल जेको आहे सो कंदा रहंदा आहियूं। अॼु जंहिं मौज़ू ते असीं अव्हां सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं उहो आहे होटल इंडस्ट्री जो। ऐं तव्हांखे ॿुधायां त होटल इंडस्ट्री हिकु वॾी जेका वॾी इंडस्ट्री आहे, जेका इंडस्ट्री जी हैसियत रखे थी बाक़ाइदे। ऐं हैदराबाद जेको हवाउनि जो शहरु आहे, जेको सिंध जो ॿियो नंबर वॾो शहरु आहे, उन में तमामु वॾी तादाद में खाइण जा, पीअण जा, रिहाइश जा होटल, नंढा वॾा रेस्टोरेंट, ढाबा ऐं चांहि जा होटल जेके आहिनि से हिकिड़ी तमामु वॾी तादाद में मौजूदु आहिनि। ऐं उन्हनि सां मुंसलिक जेके आहिनि से हज़ारनि जी तादाद में लेबर आहिनि। त ही गुज़िरियल 3 महीननि खां वठी लॉकडाउन मुसलसल असां वटि सिंध में हिते जारी आहे। हैदराबाद में मुकमल लॉकडाउन आहे। कुझु कारोबारनि खे रमज़ान शरीफ़ में ईद जे मौक़े ते SOPs ते तहत जेको आहे सो खोलण जी इजाज़त ॾिनी वई हुई। अहिड़ी रीति हैदराबाद में बि होटल जो जेको कारोबार आहे उन्हनि खे बि जेको आहे सो SOPs जे ताए में मशरूत इजाज़त ॾिनी वई त हू पंहिंजो कारोबार कनि। त हाणे असीं अव्हां जी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं हिते हैदराबाद में उन्हनि होटलुनि ते कमु कंदड़ पोहरियतनि सां, उन्हनि जे मालिकनि सां, ऐं हुते जे जेके एसोसिएशन आहे, जेका होटल एसोसिएशन जेके उहिदेदार आहिनि हैदराबाद जा, उन्हनि सां अव्हां जी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं त हू इन सॼी सूरत हाल खे कीअं था ॾिसनि। हिन लॉकडाउन जे करे हुननि जे कारोबार ते कहिड़ा जेके आहिनि से मनफ़ी असर पिया आहिनि, या मज़ीद अगरि ही लॉकडाउन जारी रहियो त हुननि जी सूरत हाल छा वञी बीहंदी। त इन सिलसिले में असीं तव्हांखे वठी हलंदासीं हैदराबाद डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, हैदराबाद सिटीअ में, कासमाबाद में, लतीफ़ाबाद में, जिते तमामु वॾी तादाद में होटल मौजूदु आहिनि ऐं हज़ारनि जी तादाद में पोहरियत उन्हनि सां वाबस्ता आहिनि। त उन्हनि खां पुछण जी कोशिशि कंदासीं त हुननि जी सूरत हाल इन लॉकडाउन में छा आहे, हू हुकूमत खां छा था चाहिनि, ऐं हुकूमत हुननि जी केतिरे क़दुरु इन सॼे सिलसिले में मदद कई आहे। जेके पोहरियत होटलुनि ते कमु कनि था उन्हनि जी हुकूमत या ज़िले इंतिज़ामिया जेका असां कहिड़े क़िस्म जी मदद कई आहे, घणे क़दुरु ऐं तव्हांखे ॿुधायां त होटलूं जेके आहिनि से उहे किराए ते आहिनि। जीअं त हुकूमत जेको आहे सो ऐलान बि कयो हो, ऐं ऐलान सां गॾोगॾु इहा गुज़ारिश बि कई हुई जेके मालिक आहिनि दुकाननि जा ऐं घरनि जा, त उन्हनि खे गुज़ारिश कई वई हुई त जेके किराएदार आहिनि उन्हनि खे 2 महीननि जे किराए में जेका छूट ॾिनी वञे, रिआयत ॾिनी वञे। यूटिलिटी बिल्स में जेको आहे सो हुननि चयो हो त हैस्को पारां जेका रिआयत ॾिनी वेंदी सभिनी खे। जीअं पाणी जा बिल आहिनि, वासा जा जेके बिल अचनि था उहे बि कमर्शियल जी बेसिस ते अचनि था हिननि होटलुनि वटि, जेके हज़ारनि जी तादाद में हर महीने जा थियनि था। त असीं अॼु इहो पुछण जी कोशिशि कंदासीं, इन्हनि सभिनी मौज़ू ते ॻाल्हि ॿोल अव्हां जी कराईंदासीं, उन्हनि जा वीचार अव्हां ताईं पहुचाईंदासीं त हुकूमती सतह ते इन्हनि जी केतिरी जेका मदद थी आहे, केतिरो इन्हनि खे रिलीफ मिलियो आहे, या अञा हू मज़ीद इन सिलसिले में छा था चाहिनि, या लॉकडाउन अगरि मज़ीद जारी रहियो त हिन इंडस्ट्री जी छा पोजीशन वञी बीहंदी। कोरोना जो है ना, ये तो आलमी वबा है, इसको कोई रद्द नहीं कर सकता है। मगर लॉकडाउन ज़्यादा होने से, होटलें बंद होने से, क्योंकि ये बहुत बड़ी इंडस्ट्री है होटल की, ये बंद होने से मुल्क के हालात बिगड़ सकते हैं। क्योंकि मुल्क में बदअमनी जब फैलती है, जब लोग बेरोज़गार होते हैं, जब फाका कशी होती है, जब किसी का बच्चा रोता है तो ये नहीं सोचता है कि कहाँ से आएगा, वो बोलते हैं बाबा मुझे चाहिए। तो लाजमी बात है, होटल से तो बहुत से लोग वाबस्ता है, हज़ारों लोग वाबस्ता है इससे, वो सारे बेरोज़गार हो गए, इससे बदअमनी फैलेगी। हम अल्लाह हुकाम से ये अपील करते हैं कि होटल की टाइमिंग बढ़ाई जाए, और जो पार्सल का सिस्टम है उस पर थोड़ा बहुत कुर्सियों पे और यहाँ बैठने पे थोड़ा तवज्जो दी जाए, उसकी टाइमिंग बढ़ा दें, ताकि जो इंडस्ट्री से वाबस्ता लोग हैं होटल के, उनको फ़ायदा पहुँच सके। इस टाइम हज़ारों लोग घरों पे बैठे हुए हैं, इसी होटल से उनका वास्ता है और इसी से रोज़ी रोटी थी उनकी। वो तकरीबन इस टाइम अफाज हो चुके हैं, मफलूज हो चुके हैं, बेरोज़गार हो चुके हैं। इमदाद जो था पहले वो थोड़ा बहुत लोगों को मिला, जो वकील आज़ाद थे उन्होंने दिया, मगर वो कब तक देंगे जब तक सरकार तवज्जो नहीं देगी। हमारे माँ बाप तो सरकार है, सरकार हमारी बात ही नहीं सुन रही है। सब चीज़ों को उन्होंने थोड़ी बहुत नरमी दे दी, होटल को किसी तरीके से कोई नरमी नहीं मिल रही है, इससे बेचैनी फैलेगी। हम आपके तवज्जुह से वाला हुकाम से मुतालबा करते हैं कि इस चीज़ पे तवज्जो दें, बदअमनी को फैलने ना दें, और होटलों को थोड़ी मेहरबानी करें, उसको थोड़ा टाइमिंग उसकी बढ़ाई जाए। लॉकडाउन के हवाले से तो पूरा हैदराबाद ही परेशान है, और मज़ीद इसमें देखें 6000 होटल हैं
जिसमें से तकरीबन 98% होटल बहुत अच्छी पोजीशन पर और बहुत अच्छे टैक्स वगैरह देते हैं, लेकिन तमाम होटल इस वक्त लॉकडाउन की वजह से आज तकरीबन 80 दिन हो गए, 80 दिन से बंद पड़े हुए हैं। और दूसरी बात यह है कि अल्हम्दुलिल्लाह अब कुछ इन्होंने बाज़ार खोला है और हमने SOPs के साथ अपने कुछ होटल्स खोले हैं, जिनकी वजह से अभी भी हमें मुश्किलात का सामना बहुत ज़्यादा हो रहा है। वरना मुकम्मल अभी इस वक्त हमारे हैदराबाद ज़िले के जो 6000 से ज़ायद होटल हैं वो अब तक मुकम्मल तौर पर नहीं खुले हैं। और मेरी मुलाकात DC हैदराबाद से कल भी हुई, मैंने उनसे पहले भी रिलीफ मांगा, मैंने हैदराबाद कमिश्नर से भी रिलीफ मांगा, मैंने आला हुकाम से भी रिलीफ मांगा, लेकिन मुझे होटल के स्टाफ का कोई रिलीफ नहीं मिला। जिस तरीके से हमें सिंध गवर्नमेंट ने ऐलान किया, हमारी सरकार ने ऐलान किया, उनके ऐलान होने के बावजूद हमसे किसी ने राब्ता नहीं किया और हम पहले दिन से लेकर आज तक प्लेटफॉर्म पे खड़े हैं और SOPs के साथ खड़े हैं। हमने कोई SOP की खिलाफ वर्जी नहीं की। हमने उसमें ये भी बात रखी है कि जी आप हमें रिलीफ दें, ताकि हमारे ये जो मज़दूर हैं ये फ़कीर नहीं हैं, ये मांगने वाले नहीं हैं, ये मेहनत वाले मज़दूर हैं। इनके मालिकान आज इस हालात में हैं कि वो मांगने पे मजबूर हो गए। बहुत सारे होटल्स वालों को देखा, जो मेरे पठान भाई हैं, जो मेरे महाजिर भाई हैं, पंजाबी भाई हैं, सिंधी भाई हैं, ओवरऑल हैदराबाद के अंदर अल्हम्दुलिल्लाह हम सबके साथ बात करते रहे। और लाजमी बात है, हम तो बेरोज़गार बैठे हुए थे तो एक दूसरे से हाल अहवाल लेते रहे, लेकिन मैंने जो ज़्यादा परेशानी देखी होटल्स वालों को, तो लाजमी बात है हर होटल 50,000 रेंट, 80,000 रुपये रेंट, 1 लाख रुपये तक रेंट देते हैं। तो प्लस बात ये है कि इंतज़ामिया की तरफ से जो बात की गई थी रेंट के लिए, यूटिलिटी बिल्स के लिए या कोई ऐसा रिलीफ देने के लिए, तो ऐसा सर सिर्फ बातों तक ही महदूद रहा। होटल वालों की कोई हेल्प नहीं की गई, कोई बात नहीं सुनी गई, ना इंतज़ामिया ने हमें बुलाया, बल्कि हम बार बार इंतज़ामिया से रिक्वेस्ट करते रहे, कमिश्नर साहब से, DC साहब से और SSP साहब से, DIG साहब से कि मेहरबानी करें, जो हमारे होटल वाले भाई हैं, जो हजरात हैं, वो परेशान हैं। अव्वल तो वो रेंट से परेशान है, प्लस फिर वो यूटिलिटी बिल से परेशान है। 1 महीना नहीं है, 2 नहीं है सर, थर्ड मंथ के बिल जो हैं वो हम पे ड्यू हो गए। हम कहाँ से बिल भरें, हम कहाँ से रेंट भरें? प्लस हमारे जो लेबर है वो हर होटल पे 15 भी हैं, 20 भी है, लेबर की जो क्वांटिटी है वो होटल के हिसाब से 20, 25, 30 भी है। तो वो सब अपने अखराजात कहाँ से पूरा करें? सबके घर हैं, सबके मामलात हैं, तो लेबरों को बहुत बड़ा मसला रहा ओवरऑल। और हम अगर ज़्यादा परेशान रहे तो हम मालिकान जो हैं वो अपनी लेबर की वजह से परेशान रहे कि हम तो चलो परेशानी में मुब्तला हैं, हमारी यूटिलिटी बिल्स का भी मसला है, हमारी रेंट्स का भी मसला है, हमारे और भी मसले मसाइल हैं, लेकिन जो मेन मसला है वो मसला है हमारी लेबर का। वो बेचारे हमारी वजह से बहुत ज़्यादा परेशान हो गए। हमारी इंतज़ामिया ने उसमें हमारी कोई हेल्प नहीं की, ना हमसे बैठ के बात की, ना हमारी कोई तरतीब बनाई। और अब जब होटल्स खोल ली हैं तो उस पर भी हमें कोई कंफर्म बात नहीं बताई कि आपकी SOPs क्या हैं, आपकी टाइमिंग क्या है। रात को 10 बजे तक टाइम दे दिया, बड़ी मेहरबानी है आपकी, आपका एहसान है, आपकी मेहरबानी है, लेकिन 10 बजे से भी मुझे नहीं लगता कि होटल्स वालों को कोई फ़ायदा होगा। तो लिहाजा मैं एक छोटी सी रिक्वेस्ट करूँगा, बराए मेहरबानी वज़ीर आला साहब, कमिश्नर साहब, DIG साहब, SSP साहब, आप लोग खुदा हम पे रहम खाएँ, हमारे पे मेहरबानी करें, एहसान होगा। मैं हाथ जोड़ के आपसे अपील करता हूँ कि मेहरबानी करें, हम लोग बहुत परेशान हैं और अजियत हम नहीं सह सकते। ऐसा ना हो कोई हादसा जन्म ले, उससे पहले अब जो इतना इंतज़ार करने के बाद भी आप लोगों ने हमारी कोई बात नहीं सुनी, हमारी कोई रिक्वेस्ट नहीं सुनी, अब सुन लें, अब मेहरबानी करें। अब बहुत टाइम हो गया, अब कोई हादसा जन्म लेगा, उससे पहले आप लोग मेहरबानी करें। 2.5 महीननि खां बेरोज़गार वेठा आहियूं। पहिरें असांजो कमु ठीकु ठाकु हलंदो, तक़रीबन 30-35 मज़दूर पाण वटि कमु कंदा हुआ। हींअर सभिनी जी रोज़ी बंदि लॻी पई आहे। असां गवर्नमेंट खां अपील था कयूं त महिरबानी करे SOP जे तहत असांखे बि रोज़गार खोलण जी इजाज़त ॾिनी वञे। पार्सल में त असांजो जेको आहे न गुज़ारो नथो थिए, बिल्कुलु बि कमु न आहे। 2.5 महीना थी विया आहिनि तक़रीबन। ऐं हिते 2 शिफ्टुनि में तक़रीबन 50 माण्हू कमु कंदा, 25 शाम जो, 25 सुबुह जो। हींअर 2-3 सुबुह जो था अचनि, 2 खां 3 शाम जो था अचनि, सभु बेरोज़गार ऐं बेकार वेठा। मतिलबु हुकूमत खे SOP ते अमल कराइणु खपे। असां बि सम्झूं था अगरि को मसइलो आहे त उन ते अमल करणु खपे, पर उन तहत इजाज़त ॾिनी वञे, तव्हां हीअं हलायो त असां उअं ई हलायूं। जेको ज़रूरी आहे त माना असांजी बि सार संभाल लहनि, इजाज़त। जीअं हर इदारो खुली वियो, दुकान खुली वियो, कारोबार खुली वियो, त हिन ते बैन छो आहे? हिन खे बि खोलियो वञे महिरबानी करे। ॾाढो परेशान हो ग़रीब मिसकीन, गुज़र सफ़र इन ते ई आहे, ॿियो को कारोबार त न आहे। ज़ाहिर होटल जो मज़दूर, होटल हलंदो त हुनजो चुल्हो ॿरंदो, होटल न हलंदो त केॾे वेंदो हो।
पहिरियां कमाईंदो 500-700 रुपया ॾियारी हुई, हिन महिल त मालिक कुझु ॾे ई कोन थो, सम्झो सिर्फ़ु 300 रुपया 300 रुपया घर खणी वञा, बीमारी आहे बढ़िया छा कयां, सम्झी न भाउ, हाणे 300 मूं थिए छा थो, हाणे घर खणी वञा या मतिलबु पाण मतिलबु को बीमारी आहे बढ़िया शादी आहे गमी आहे काॾे करे माण्हू किराए जो घर आहे छा कंदासीं, कुझु बि कोन्हे, हाणे ख़ुदकशी आहे मतिलबु इरादो करे त ॿियो छा करे माण्हू। हाणे हुकूमत खां इहा ई अपील आहे त वराए महिरबानी जेको आहे जीअं ॿियनि खे रिलीफ ॾिनो आहे असांखे बि ईअं रिलीफ ॾिनो वञे, सम्झो असांखे असां बि जो सिंध में रहण वारा आहियूं, पोइ असां ॿाहिरि मुल्क मां कोन आया आहियूं, हिते रहण वारा आहियूं, सम्झी न, हाणे 2.5-3 महीना पहिरियां वेठा वरी हाणे वेठा 300 था मिलनि, हाणे 300 में कयूं त कयूं छा। तक़रीबन 10-12 लाख रुपया नुक़सान करे चुका हूँ, मालिक असां किराया वठनि था, बिजली जा बिल भरूं था, गैस जा बिल भरूं था, रिलीफ त असांखे को मिलियो ई कोन्हे, गवर्नमेंट ॻाल्हियूं त करे थी वॾो रिलीफ, पर रिलीफ ॾींदो केरु असांखे, कंहिंखां असां पुछूं। महिरबानी करे गवर्नमेंट खे अपील आहे त असां होटल वारनि ते बि थोरी नज़र सां निकनि, जेके बेरोज़गार आहिनि वीचारा उहे रोज़ी सां लॻनि, असांजूं परेशानियूं आहिनि असांजी परेशानियूं बि हल थियनि, जेको असांखे वधि में वधि 2 माण्हुनि विहारण जी बि परमिशन ॾियनि त असां हिकिड़ी टेबल ते 2 माण्हू विहारींदासीं, त जेके बेरोज़गार मज़ूर आहिनि त उन्हनि जी रोज़ी बि लॻंदी। माना असांखे को सहूलियत अहिड़ी कोन मिली आहे, पहिरें 400-500-600 ॾियारी हुई, हाणे 300 में असां कमाऊं था, मजबूर आहियूं, सम्झे न, ये लॉकडाउन जी वजह खां असांजी तनख़्वाह बि घटि थी वई आहिनि, टाइमिंग बि घटि थी वई आहे, माना अहिड़े हिसाब सां असांखे को बि माना रिलीफ कोन मिलियो आहे, कार्ड जा पैसा हुया उहे बि असां मैसेज कया आहिनि, कंहिं बि कोन मिलिया असांखे, सम्झे न, अहिड़े हिसाब सां मज़दूर माण्हू आहियूं, असांखे रिलीफ नथी मिले, मसइलो इहो आहे, असांजी अधु भाॼियूं पचायूं था, उहो बि हाफ ॾियारी जे हिसाब सां मिले थो, पार्सल जे हिसाब सां, ॿियो कुझु बि कोन्हे। मज़दूर माण्हू असांजो रोज़गार जीअं खुलंदी असां मज़दूर माण्हू महिनत कंदासीं पंहिंजी, वधे हुकूमत असांखे त कोन थी ॾिए खाइण पीअण, अटो पुॼाए थी ॾिए, न का राशन थी ॾिए, अहिड़े हिसाब सां वधारे असांजी मज़दूरी खोले बि ताईं भलो आहे, बहितरीनु आहे असांजो, बाबा असां मिड़ी ॿचड़नि खे कमाए खारायूं, ॿियो त असांखे कुझु कोन थो मिले, हुकूमत ॾे ई का शइ कोन थी, जो की मिले त सभु पुलिस हुकूमत खाई थी वञे, रस्ते में वञूं था पुलिस वारा पुठियां माल था खाइनि असांखां ग़रीबनि खां, इहो 300 कमाऊं त 150 हुननि खे ॾियूं था, पोइ गुज़ारो हले थो। असां मज़दूरी कंदा आहियूं, चांहि जो कमु कंदा आहियूं, इलाही असांजो नुक़सानु थियो आहे, असां किराए ते वेठा आहियूं, मुंहिंजा 4 ॿार आहिनि, ऐं किरायो ॾियणु ॾुखियो थी वियो आहे, 3 महीननि खां असां बुख में मरूं था, असांजा ॿार हाणे अहिड़ा थी विया आहिनि त पिनण ते थी विया आहियूं, त गवर्नमेंट सां अपील आहे त हीअ लॉकडाउन ख़तमु कयो, ट्रांसपोर्ट वग़ैरह खोले छॾी आहे, होटलनि ते छाजी पाबंदी आहे, ॾाढी ॾुखई ॻाल्हि, असां 1000 रुपए ते कमु कंदा हुआ, हाणे 300 रुपए ते कमु था कयूं, हाणे इन में किरायो असांखे ॾियणो आहे, ॿारनि जी ख़र्च आहे, बीमारी आहे, हारी आहे, मानी आहे, हर शइ आहे, उनखे ॾिसणो पए थो असांखे। लॉकडाउन में समझो मुझे क्या पूरी आवाम को परेशानी है, पूरी दुनिया की आवाम परेशान है लॉकडाउन की वजह से। तो ये होटल के मज़दूर हैं हमारे, तकरीबन है 50-55 मज़दूर हैं हमारी होटल में, समझो कि सारे बेरोज़गार बैठे हुए हैं, जिनमें से 10-15 बंदे हम आए हैं अभी, तकरीबन 7-8 दिन 10 दिन हुए होटल खोले हुए हमारे को, वो भी परेशान कर रहे हैं, और जो है बोलते हैं कि 10 बजे आ जाते हैं बंद कर दो, तो उसी की वजह से पहले मेरी दिहाड़ी थी 1500 रुपये यहाँ पे, तो अब मुझे मिलती है 700 रुपये दिहाड़ी। तो बोला सेठ ने भी यही बात कही है, यार लॉकडाउन लगा हुआ है और आप लोगों की दिहाड़ी इतनी है और आपको दिहाड़ी इतनी मिलेगी, क्योंकि आपको पता है माहौल क्या चल रहा है, तो इस वजह से हम सारे परेशान हैं। तो हुकूमत से यही है दरख्वास्त कि सबको इजाज़त दी गई है, तो हम होटल वालों को भी, हम मज़दूरों को भी इजाज़त दी जाए। 2 महीने घर का गुजारा ऐसे चल रहा था भाई कि सेठ से ले लिया राशन या किसी और ने राशन दे दिया हमारे को, तो इस तरीके से हमारा घर का चल रहा था भाई। हम गरीब हैं भाई, ऐसे हमने गुजारा किया अपना, कुछ भी नहीं मिला भाई, कुछ भी नहीं मिला। बोला गया कि राशन मिलेगा, पैसे मिलेंगे, 12,000 मिलेंगे, ये मिलेंगे। हाँ होटल की लाइन खुलियल आहे, तकरीबन जो हाफ दिहाड़ी मिले भी, घर जो गुज़र सफ़र सही तरीक़े से न पियो थिए, परेशानी तमाम जाम है। बस मुश्किल वक्त में चूँ पिया ये 5 रुपया भी अचन, सुठी ॻाल्हि आहे, परेशान लगा पिया तमाम, तकरीबन परेशानी से वॾो जेको आहे मुक़ाबिलो करे रहिया आहियूं। हुकूमत की तरफा कुछ भी न मिलो है, गरीब आवाम तमाम घणे का घणी परेशान लगी पई है। हाँ हुकूमत से यही अपील है, मेहरबानी करे जो गरीब आवाम के लिए कारोबार खोलियो वने, जो पंहिंजे बचड़नि जे लाइ गुज़र सफ़र कनि। जी नाज़रीन, हैदराबाद जी मुख़्तलिफ़ होटलुनि ते अवां जेको आहे कमु कंदड़ पौरियतनि जूं ते जे मालिकनि जूं अवां ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं, त लॉकडाउन जे हवाले सां हुननि जो छा चवणु हो, लॉकडाउन जे करे हुननि जी ज़िंदगियुनि ते, हुननि जे कम ते, हुननि जे पौरीअ ते केतिरो असरु पियो आहे, उहो अवां पाण ॿुधो। ऐं सभिनी जो इहो ई चवणु आहे त अगरि मज़ीद ई लॉकडाउन जारी रहियो त असांजी सूरत हाल जेका आहे सा वधि खां वधि ख़राबीअ जी तरफ़ मज़ीद वेंदी। नाज़रीन, इन सिलसिले में हाणे असीं हलंदासीं हैदराबाद जे हिकु ॿिए इलाइक़े में, जिते मौजूदु जेके होटल एसोसिएशन आहे उन्हनि जा उहिदेदार, उन्हनि सां जी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं, लतीफ़ाबाद हलंदासीं।
तेसिताईं इन सिलसिले में असीं प्रोग्राम सिंधी शो में हिते वठूं था हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक खां पोइ वरी अवां सां शामिल गुफ़्तगू रहंदासीं। तेसिताईं केॾांहुं न वञिजो, ॾिसंदा रहिजो धरती न्यूज़। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे प्रोग्राम सिंधी शो में ख़ुशि आमदीद चऊं था। नाज़रीन, ब्रेक ते वञण खां पहिरीं असां अव्हां जी हैदराबाद जे मुख़्तलिफ़ होटलुनि ते उते मौजूदु उन्हनि जे मालिकनि सां ॻाल्हि ॿोल कराईसीं। उन होटल ते मौजूदु जेके पौरियत आहिनि उन्हनि सां अव्हां जी ॻाल्हि ॿोल कराईसीं। ऐं जेके उते कारीगर आहिनि जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा पौरियत जो कमु कनि था उन्हनि सां अव्हां जी ॻाल्हि ॿोल कराईसीं। उन्हनि सभिनी जो इहो ई चवणो त कोविड-19 जे करे कोरोना वायरस जी हिन जेको लॉकडाउन आहे हिन जे करे असीं तमामु घणा मुतासिर थिया आहियूं। असीं तमामु घणे परेशानी खे जेको आहे मुंहुं ॾेई रहिया आहियूं ऐं परेशानी वारी सूरत हाल मां गुज़री रहिया आहियूं। आउं तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं हैदराबाद जे इलाइक़े लतीफ़ाबाद में, जिते असां सां गॾु मौजूदु आहिनि हिते हैदराबाद होटल एसोसिएशन जा उहिदेदार। त हुननि सां अव्हां जी ॻाल्हि ॿोल करायूं था ऐं उन्हनि खां इहो पुछूं था त हिन जेको लॉकडाउन आहे इन जे करे अव्हांखे कहिड़ी परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पियो आहे ऐं ओवरऑल जेका सूरत हाल आहे हैदराबाद ज़िले में, हैदराबाद डिवीज़न में, उहा होटलुनि जी छा आहे? हैदराबाद में तकरीबन 6000 के करीब होटल हैं और इसमें तकरीबन 6000 के अंदर तकरीबन 80,000 से ज़ायद जो है लेबर इसमें काम करती है। और हैदराबाद शहर में आपको पता है कि ये होटल्स जो हैं जिसको जो अफसरान हैं उनकी जानिब से या इंतज़ामिया की जानिब से ये समझा जाता है, तस्वर किया जाता है कि होटल आ जाता है नाम तो होटल से लोगों को लगता है कि जैसे इंडस होटल जैसे दूसरे होटल, ये वो होटल नहीं है। इनको थोड़ा सा ज़हन अब लोगों को क्लियर कर लेना चाहिए कि ये छोटे होटल हैं और इन छोटे होटलों में लोग खुद काम करते हैं, उनकी पूरी फैमिली काम करती है। बहुत कम होटल हैं जिसमें लोग जो है दूसरे लोगों को साथ रखते हैं। इसमें मालिक और मज़दूर, ये जो छोटे होटल हैं आपको हमें सबको खाना और दूसरी चीज़ें प्रोवाइड करते हैं, तो वो होटल है। तो ये तकरीबन सारा मज़दूर तबका है, चाहे मालिक हो या चाहे उसके साथ काम करने वाली उसके लोग हो, तो ये सब इससे मुतासर हैं। लॉकडाउन में से पहले हमें मसला पेश आया हैदराबाद में कि हैदराबाद की इंतज़ामिया ने हमें एक वक्त दिया कि आपने रात को, पहले सारी रात बैठते थे, फिर उन्होंने टाइम दे दिया कि आप रात को 10 बजे तक बैठ सकते हैं, 10 बजे के बाद आप होटल बंद कर देंगे। हमने उसके ऊपर बिल्कुल मन होएन जैसे इंतज़ामिया ने कहा, जैसे SSP साहब ने कहा, हमने उसके ऊपर अमल किया और हमने 10 बजे कारोबार बंद करना शुरू कर दिया होटलों का। ये उस वक़्त की बात थी जब ये इसके हवाले से कोई इशू नहीं था। ये जो आप कोरोना का जो इशू है ये इशू नहीं था उस वक़्त दूसरे मामलात थे, उस पर हमने सब ने उनके साथ कोऑपरेट किया। अब हम ये कहते हैं कि उसके बाद लॉकडाउन की ये मुसीबत आ गई उसकी कोरोना की वजह से, और कोरोना की वजह से सिर्फ होटल इंडस्ट्री नहीं, तमाम इंडस्ट्रीज़ आपका तमाम पूरी दुनिया जो है वो एक कैद खाना बन गई। उसकी वजह से सारे लोग जैसे कैद में चले गए। अब वो हमारा हाल भी हुआ, और लेकिन हमें ये है कि जैसे कि दूसरे कारोबारों को बहुत ज़्यादा रिलीफ मिला, उनको बहुत ज़्यादा इससे ये हुआ कि वो जैसे मार्केट्स हैं, दूसरी चीज़ें वो खुली, लेकिन होटलों को बिल्कुल हर चीज़ से SOPs में इसको नज़रअंदाज किया गया। हम अभी भी पार्सल में जैसे कि इंतज़ामिया कहती है फुल कोऑपरेट करते हुए पार्सल में काम चलाते हैं, अपने पास लोगों को नहीं बिठाते हैं। देखें इसके साथ और बहुत सारी बातें हैं पूरी जो हम आप देखें कि आज होटल एसोसिएशन जो है आल पाकिस्तान होटल एसोसिएशन, उन्होंने वो भी इसके लिए आज वज़ीर-ए-आज़म से और दूसरे लोगों से प्रेस कॉन्फ्रेंसेस के ज़रिए मुतालबात कर रहे हैं कि हमारे कारोबार को खोलें। ये भी एक इंडस्ट्री है और बहुत बड़ी इंडस्ट्री है और उससे लाखों लोग इससे वाबस्ता हैं। पाकिस्तान के अंदर लाखों की तादाद में लोग इसके साथ वाबस्ता हैं, चाहे वो रिहायशी होटल हो, रेस्टोरेंट्स हो, या फिर हमारे जैसे होटल जिसको लोग दूसरे अल्फाजों में ढाबा भी कहते हैं। बहुत सारे ढाबा होटल होते हैं, फुटपाथों पे होते हैं, छोटे छोटे होटल होते हैं। तो वो जो सारी चीज़ें हैं ये इससे बहुत सारे लोग मुतासर हैं। हम चाहते हैं कि हमारे को अगर ये पार्सल वाला इशू है और हम पार्सल जैसे दे रहे हैं इसकी टाइमिंग बढ़ाई जाए। और बहुत सारी जगह ऐसी हैं जैसे आप ट्रांसपोर्ट शुरू होगी
और ट्रेन शुरू हो चुकी है। तो जैसे स्टेशन है और लारी अड्डा है, बस स्टैंड है, वहाँ पर उनको 24 आवर्स काम करने दिया जाए। धरती टीवी के इंतहाई मशकूर हूँ मैं कि आपने यहाँ पर हमसे रब्ता किया, हमारे मसले को आपने देखा। तो ये धरती टेलीविज़न जो है वो सिंध के लिए जो आवाज़ बुलंद कर रही है, काबिल फ़ख्र है। आप लोगों का काम दिख रहा है अल्लाह के हुक्म से। तो हम समझते हैं कि हमारी आवाज़ भी आपके चैनल की तवज्जो से ऊपर तक जाएगी इंशाल्लाह, और हमारे जो इश्यूज़ हैं वो हल होंगे इंशाल्लाह। इस मौके पर जो मेरे होटल के मज़दूर हैं, जो होटल के मालिकान हैं, जो किराएदार हैं, अल्लाह रब्बुल इज़्ज़त बेहतर जानता है कि इस पूरे तजर्बे में जो 30 साल का हमारा होटल का तजर्बा है, उस पर जो हालात आज पेश आए हैं, ऐसे हालात कभी पेश नहीं आए। और आज इस मौके पर हमारे जो होटल के लोग हैं वो बिजली के बिल में 4 टैक्स अदा करते हैं, इस तरह गैस के बिलों में हम टैक्स अदा करते हैं। और हैदराबाद में जितने हमारे छोटी होटलें हैं या बड़ी होटलें हैं या झोपड़ा होटल हैं, हम सब बाकायदा पानी की बिल भी अदा करते हैं। और हैदराबाद अमन और मोहब्बतों का शहर है, और हैदराबाद के शहरों ने हैदराबाद शहर ने हमेशा लोगों को यहाँ मोहब्बत और भाईचारे का दर्ज दिया। लेकिन इस लॉकडाउन में जो मेरे होटल के मज़दूर थे और उनके साथ ज़िला इंतज़ामिया ने, सूबाई हुकूमत ने किसी किस्म का कोई राब्ता नहीं किया। बल्कि मैं ये कहूँगा कि होटल एक इंडस्ट्री है, लेकिन इस बड़ी इंडस्ट्री को जो कम तालीम याफ्ता लोगों को, पढ़े लिखे लोगों को, हुनरमंदों को, गैर हुनरमंदों को, सबको ये रोज़गार देने के लिए ये माँ है। लेकिन इस माँ के साथ जो इस माँ और इस माँ के सुतून के साथ जो रवैया अपनाया रखा मरकज़ी हुकूमत ने, सूबाई हुकूमत ने, ज़िली हुकूमत ने, दिल मेरा खून के आंसू होता है। लिहाजा मैं आपकी नज़र से, आपके चैनल के सोच से, मैं ज़िली हुकूमत से, सूबाई हुकूमत से और मरकज़ी हुकूमत से पुरज़ोर अपील करूँगा कि खुदारा हैदराबाद समेत मुल्क भर में जहाँ जहाँ भी होटल हैं, लिहाजा उनके मज़दूरों पर, उनके हाल पर रहम खाएँ। हुकूमत ने वादा किया कि गैस का बिल नहीं आएगा, बिजली का बिल नहीं आएगा, पानी का बिल नहीं आएगा, लेकिन ये सारी बातें की बातें हैं और वादे के वादे हैं जो वफा नहीं हुई। बिजली का भी बिल आ रहा है, गैस का भी बिल आ रहा है, पानी का भी बिल आ रहा है, दीगर टैक्स भी आ रहे हैं। और होटलों के किराए, जिनके किराए की होटलें थी वो बदहाल हो चुके हैं। वो किराए तो तब देंगे जब उनका अपना हाल होगा, लेकिन जब एक बंदे का अपना ही हाल नहीं होगा तो किराए कहाँ से अदा करेगा, गैस और बिजली के बिल कहाँ से अदा करेगा। अगर इस शोबे को मज़ीद नज़रअंदाज किया गया तो मुझे डर है इस बात का कि खुदा ना खास्ता होटल के मज़दूर, इसके मालिकान ये खुदसूजी और ख़ुदकुशी पर मजबूर होंगे। तो लिहाजा मैं ज़िली हुकूमत से, सूबाई हुकूमत से और मरकज़ी हुकूमत से पुरज़ोर अपील करता हूँ कि खुदारा इस इंडस्ट्री के लोगों को खुदसूजी से और ख़ुदकुशी पर मजबूर ना करें। तो लिहाजा होटल हैदराबाद की ज़िली हुकूमत से और सूबाई हुकूमत से पुरज़ोर अपील करती है कि खुदारा हमारे हाल पर रहम फरमाए। सबसे पहले आप धरती न्यूज़ का बहुत ज़्यादा शुक्रगुज़ार हूँ कि आप लोगों ने हमें इस तंग हालात में और परेशानी के आलम में हमारा साथ दिया और हम लोगों से यहाँ बात करना है। और सबसे पहले आप लोगों का शुक्रिया। दूसरी बात ये कि वक्त मुख्तसर होगा, आपका ज़्यादा वक्त नहीं लूँगा। हालात तो हम लोग ऐसे हैं, अगर आप हमारे साथ पूरा महीना बैठ जाओगे तो हमारे रोने ख़त्म नहीं होंगे। जो हमने पिछले तकरीबन 4 महीनों से अजियत वाला माहौल गुजारा है, हमने वो हमारे साथ जुड़े हुए उन तमाम ख़ानदानों ने जो हमारे साथ काम करते हैं। अभी मौजूदा जो हालात है अल्हम्दुलिल्लाह पहले से काफ़ी हम अपने आप को और अपने वर्करों को रिलैक्स फील करते हैं, क्योंकि अल्हम्दुलिल्लाह पार्सल का निज़ाम पिछले कुछ 1 हफ़्ते से हमारी यूनियन की मेहनत से, उनकी बदौलत से हमारा काम शुरू हो गया है। और हम इंशाल्लाह इस चीज़ का भरपूर यकीन दिलवाते हैं अपने यूनियन को भी और सिंध हुकूमत को भी कि उनकी तमाम SOPs के ऊपर हम अमल दरामद कर रहे हैं और इंशाल्लाह आगे भी करते रहेंगे। इसके हवाले से दूसरी बात ये कि इधर हैदराबाद में हर छोटी बड़ी होटल जहाँ करोड़ों की मालियत का समझो उनका एक इन्वेस्ट होता है। आप किसी भी जगह पे कोई इन्वेस्ट करेंगे तो आपका पहला ऑप्शन ये होगा कि आप उसके अंदर से इनकम निकालें, उसके बाद उस इन्वेस्ट का भी फ़ायदा लें। लेकिन हम तो यहाँ पर करोड़ों का इन्वेस्ट करने के बावजूद भी हमें कोई सुनने वाला नहीं है, हमसे कोई बात करने के लिए तैयार नहीं है। हमारी यूनियन ने बार बार हुकाम आला से मिलने की कोशिश की, लेकिन हमसे कोई मिलने के लिए तैयार नहीं है। उसके बावजूद भी अल्हम्दुलिल्लाह हम लोगों ने सब्र किया है और हम लोग इस कंडीशन पे, इस नौयत पे नहीं आए कि हम रोडों पे आएँ या हमने कि किसी के आगे गिराओ जलाओ किया हो। अल्हम्दुलिल्लाह हम इस चीज़ के ऊपर नहीं आए, ना हम आगे भी कभी आएंगे। हम लोगों ने हमेशा लोगों की खिदमत की। होटल एक खिदमत वाला शोबा है और इंशाल्लाह आगे भी खिदमत करते रहेंगे। और हम वो टैक्स पेयर हैं कि हर मंथली वाइज आपको टैक्स अदा करते हैं। बाकी टैक्स तो आपको सालों में आते होंगे, लेकिन एक वाइड शोबा होटल का है जो आपको मंथली वाइज टैक्स अदा करता है। इंशाल्लाह आगे भी अदा करते रहेंगे।
हम लोग तो सिर्फ यही एक रिक्वेस्ट करते हैं हुकाम आला से, सिंध हुकूमत से, वफाक की हुकूमत से, ज़िला इंतज़ामिया से कि हमारे साथ ऐसा रवैया इख्तियार किया जाए जैसे बाकी ताजरों के साथ किया गया है। रमज़ानों के अंदर उनको रिलीफ मिला है, इससे हमें खुशी है काफ़ी। आगे हम यही इंतजा करते हैं हुकाम आला से कि हमारे साथ जो जुड़े हुए ख़ानदान हैं उन लोगों को बराए खुदारा उन लोगों को कोरोना की वजह से भूख मरने से बचाएं। मौजूदा सूरत हाल में हैदराबाद ऐं भर पासे में तकरीबन 6000 खां वधीक होटल, नंढा वॾा कैफ़े, रेस्टोरेंट आहिनि जिते तकरीबन 70 खां 80 हज़ार लेबर कमु कंदा आहिनि। मौजूदा लॉकडाउन में इन 70-80 हज़ार माण्हू जेके कमु कंदा आहिनि हिननि जी फैमिली तव्हां मिलायो तकरीबन 2 लख सवा 2 लख माण्हुनि जी फैमिली आहे जेका मुतासिर थी रही आहे शदीद क़िस्म सां। असां मालिकान पंहिंजी तरफ़ां इलाही मदद कई आहे पर ओतिरी मदद कोन था करे सघूं जेतिरी मदद थियणु खपे। ऐं गवर्नमेंट खे गुज़ारिश कंदुसि त घटि में घटि रेलवे स्टेशन जे पासे में या बस स्टॉप जे पासे में जेके होटल्स आहिनि उनखे इजाज़त ॾिनी वञे ऐं प्याला होटल वग़ैरह खे बि इजाज़त ॾिनी वञे। असीं तमामु SOPs ते अमल कंदासीं, असीं तमामु घणो ख़्यालु कंदासीं, पंहिंजो बि ख़्यालु कंदासीं, कस्टमर जो बि ख़्यालु कंदासीं। इन करे आउं तमामु वधीक हथ जोड़े हुकूमत सां मुतालबो कंदुसि त 3 महीना थियण वारा आहिनि। कुझु असांजा माण्हू त इधर फाका कशीअ मजबूर थी विया आहिनि ऐं ख़ुदा न ख़ासिता ईअं न थिए त का ख़ुदकशी वारी सूरत हाल पैदा थी वञे। इन करे असांखे बि ॾिठो वञे, असांखे बि SOP तहत इजाज़त ॾिनी वञे छो त पाकिस्तान में तक़रीबन 100 मां 60% माण्हू जेको होटल ऐं रेस्टोरेंट, कैफ़े ऐं चांहि जे प्यारनि सां वाबस्ता आहिनि सभु बेरोज़गार वेठल आहिनि। ख़ुदा न ख़ासिता ईअं न थिए त सुभाणे हू कंहिं जुर्म में पवनि, को ग़लति कमु कनि, को मुजरिम थी वञनि। पंहिंजे ॿारनि खे मानी त खाराइणी आहे न, कीअं खाराईंदासीं? हज़ारे रुपए जा असां ते किराया चढ़ी विया आहिनि, लखे रुपए जा असां ते यूटिलिटी जा बिल चढ़ी विया आहिनि, लखे रुपए जा असांजा स्विगी जा बिल चढ़ी विया आहिनि, पाणी जा बिल चढ़ी विया आहिनि। किथां असीं कंदासीं? लिहाज़ा असीं वरी बि हथ ॿधी गुज़ारिश कंदासीं बराए महिरबानी थोरो कयो वञे असां ते, असांजा माण्हुनि ते थोरो कयो वञे, उन्हनि जी फैमिली ते थोरो कयो वञे। असांखे SOP जे तहत पंहिंजा होटल रेस्टोरेंट खोलण जी इजाज़त ॾिनी वञे। लॉकडाउन में एतिरी परेशानी थी आहे जो असां रोज़ी कंदा हुआसीं, असांजी रोज़ी मालिकनि खसे छॾी, दुकान बंदि आहे, होटल बंदि आहिनि। सम्झो अॻे असांखे 1500 रुपया ॾियारी मिलंदी, हाणे 500 में बि कोई नथो बीहारे। असां बेरोज़गार थी आहियूं। हुकूमत खे अर्ज़ु था कयूं असांखे घटि में घटि मालिकनि खे एतिरो त ॾिए जो 2 टेबलूं 3 टेबलूं त लॻायो जो शादर नादर को ग्राहक अचे उनखे विहारे खारायूं। पुलिस वारा अचनि था असांखे बेगुनाह तंग था कनि, मालिक असांखे शाम जो ॾियारी नथो। भली ख़ुदा कारण असांजे मथां रहम करियो, असां काॾे वञूं? कुझु त ख़्यालु करियो। आवाम अचे थी, ग्राहक अचनि था, विहारे नथा सघूं, 2 टेबलनि जी त असांखे इजाज़त ॾियो। मालिक चए थो बाबा असां कमायूं कोन था, किथां तव्हांखे पैसा ॾियूं? हाणे 500 रुपया में कमु कयूं था, 500 रुपया बि नथा मिलनि। पोइ गवर्नमेंट असांजो ख़्यालु करे, असांजे सेठनि जो ख़्यालु करे, मालिकनि जो ख़्यालु करे। असांजी इहा अर्ज़ु आहे गवर्नमेंट खे, बिल्कुलु तरीक़ेकार सां हलंदासीं। ईअं थोरी आहे जेको बि उहो शेड्यूल पास कंदा असां उन तरीक़े ते कारोबार कंदासीं। थोरो त असांजे मथां महिरबानी कनि, कुझु त असांजे लाइ अहसान कनि असांजे मथां। रुगो होटलनि कहिड़ो गुनाह कयो, सॼी दुकान खुलियल, सभु खुलियल, पर हिकिड़ी 2 टेबलनि जी त असांखे इजाज़त गवर्नमेंट ॾिए न, ताकी असां यानी कि कुझु त SOP हलायूं न, कुझु त तरीक़ेकार हलायूं। जी नाज़रीन, अॼु प्रोग्राम सिंधी शो में जेको मौज़ू असांजो होटल इंडस्ट्री, होटल जो कारोबार जेको हो उन ते असां अवां जी ॻाल्हि ॿोल कराई। हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हली वञी जेको आहे सो उते जे होटल जे जेके मालिक हुआ उन्हनि सां अवां जी ॻाल्हि ॿोल कराईसीं, उते कमु कंदड़ पौरितनि सां अवां जी ॻाल्हि ॿोल कराईसीं। हैदराबाद होटल एसोसिएशन जा जेके उहिदेदार हुआ उन्हनि सां अवां जी ॻाल्हि ॿोल कराईसीं। उन्हनि सभिनी जो इहो चवणु हो त हीअ हिकु जेका आहे आफ़ाक़ी वबा आहे जेका पूरी दुनिया में नुक़सानु ॾेई चुकी आहे, त लिहाज़ा असांखे बि जेको आहे सो बिल्कुलु नुक़सानु थियो आहे। असांखे उन सां गॾोगॾु इन शइ जो अहसासु बि आहे त असांखे गॾिजी जेको आहे सो हिन सॼी वबा खे जेको आहे सो मुंहुं ॾियणो आहे। असांखे हिन मुश्किल घड़ीअ खे गॾिजी सॼी मुंहुं ॾियणो आहे। असांखे हिन मुश्किल घड़ीअ में पाण खे ऐं पंहिंजे शहरनि खे हितां जेको आहे सो हिन मुश्किल घड़ीअ मां उकारे पार करिणो आहे। पर उन सां गॾोगॾु उन्हनि जो चवणु इहो हो त हैदराबाद ऐं उनजे भर पासे में 6000 जे लॻभॻि जेके आहिनि से रजिस्टर्ड होटलूं आहिनि जेके लखनि जी तादाद में महीने जी बुनियादुनि ते जेको आहे हुकूमत खे टैक्स पे कनि थियूं। पर अफ़सोस असांखे इन ॻाल्हि जो आहे त हुकूमत तरफ़ां असांजे कम जे ॾांहुं जेका कंहिं बि क़िस्म जी का ख़ासि तवजो न ॾिनी वई आहे। ऐं जीअं हुकूमत ऐलान कयो हो त तव्हांजा यूटिलिटी बिल्स जेके आहिनि से उहे जेके आहिनि से उन्हनि में तव्हांखे रिआयत ॾिनी वेंदी। जेके किराए जा होटल आहिनि या किराए जा दुकान आहिनि उन्हनि में अव्हांखे रिआयत ॾिनी वेंदी। पर अहिड़ो को बि असां सां जेको आहे सो वाइदो वफ़ा न थी सघियो। न ई ज़िलई सतह ते ज़िलई हुकूमत असांखे न किथे कंहिं मीटिंगुनि में सॾायो, न असांखे जेको आहे सो का अहमियत ॾिनी।
जॾहिं त हैदराबाद सिंध जो ॿिए नंबर ते वॾो शहर आहे ऐं जेके होटलूं तमामु घणी तादाद में हिते वॾी तादाद में मौजूदु आहिनि जिन सां हज़ारनि जी तादाद में लेबर वाबस्ता आहे। असां हिकिड़ो महीनो 2 महीना 3 महीना जेको आहे सो लेबर खे त पंहिंजी खे मुंहुं ॾिनोसीं, पर मज़ीद असां वटि का बि अहिड़ी गुंजाइश न आहे त असीं इन लेबर खे विहारे घरां खाराए सघूं। जेतोणीक हिननि जो चवणु इहो आहे त असांखे हुकूमत मशरूत इजाज़त ॾिनी आहे राति जो 10 बजे ताईं होटल जो कारोबार हलाइण जी, जंहिंमें सिर्फ़ु असांखे इहा इजाज़त ॾिनी वई आहे त तव्हां सिर्फ़ु पार्सल जेको आहे सो शयूं माण्हुनि खे ॾेई सघोसि था, तव्हां होम डिलीवरी करे सघो था। पर कंहिं बि क़िस्म जो उन में असांखे फ़ाइदो न पियो ॾिसण में अचे, छो जो जेके ख़र्चा आहिनि उन जी बनिस्बतनि जेको आहे सो इनकम एतिरी कान्हे का, जेतिरा असांजा इख़राजात आहिनि, जेतिरा असांजा ख़र्चा आहिनि। अगरि असां रुॻो पार्सल ते अगरि वेही जेको आहे सो मुनहसिर कंदासीं त असां जेको आहे सो उन्हनि खे न पुॼी सघंदासीं ख़र्चनि खां। ऐं इहा सूरत हाल अगरि मज़ीद वधीक जारी रही कुझु महीना त असीं फाका कशी वारी सूरत हाल में अची वेंदासीं। ॿिए पासे उन्हनि जो चवणु इहो आहे त असांजी किरोड़नि जी इन्वेस्टमेंट थियल आहे हिन होटल इंडस्ट्री में। होटलुनि जे जेके आहिनि से उन्हनि में जेका असांजी सीड़पकारी थियल आहे उहा किरोड़नि जे हिसाब सां थियल आहे। रुॻो हैदराबाद शहर में ई किरोड़नि जी जेका असांजी सीड़पकारी थियल आहे। त असां जॾहिं किरोड़ो रुपया लॻाए ऐं हिन परेशानी वारी सूरत हाल मां गुज़री रहिया आहियूं, लिहाज़ा हिननि जो चवणु इहो आहे त हुकूमत खे इन सिलसिले में सोचणु घुरिजे ऐं नज़रसानी करणु घुरिजे पंहिंजे फ़ैसिलनि ते त असांखे बि का अहिड़े SOPs जी इजाज़त SOPs तहत का मशरूत इजाज़त ॾिनी वञे त जंहिंमें असीं टेक अवे खां अलावा जेको आहे सो डाइनिंग बि शुरू करे सघूं। असां हुकूमत जी ॾिनल SOPs जे हुकूमत जे जारी कयल अहकामातनि जा बिल्कुलु पाबंद रहंदासीं ऐं हर क़िस्म जो ताउन हुकूमत सां असांजो जारी रहंदो। नाज़रीन, प्रोग्राम सिंधी शो जो टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुची रहियो आहे। पंहिंजे मेज़बान जहांगीर सेड़ो खे ॾींदा इजाज़त। अॻे हफ़्ते वरी कंहिं ॿिए मौज़ूअ सां गॾु प्रोग्राम सिंधी शो में अव्हां सां पंहिंजी गुफ़्तगू जारी रखंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।